अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आवां जो पंहिंजो मिस्टर ज़मीर जवाली ऐं अवी ॾिसी रहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग। दोस्तों ज़मीर व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल वेरन जी वस्ती जे ड्रामे में जे बारे में। वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं हलायो वेंदो ऐं कहिड़ी टाइम रिलीज़ कयो वेंदो ऐं कहिड़े टाइम हलायो वेंदो, यानी वेरन जी वस्ती ड्रामो खे केॾी महिल स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो तव्हां पहिरियों ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तमामु जल्द वेरन जी वस्ती ड्रामो रिलीज़ थियण वारो आहे, छो जो दौलाब ड्रामो हाणे ख़त्म थी चुको आहे ऐं सिंध टीवी ते का बि ड्रामो नथो हले। उनजे करे हाणे तमामु जल्द वेरन जी वस्ती ड्रामो रिलीज़ थियण वारो आहे। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हाजन प्रेमी जो उन में मेन किरदारु आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे वेरन जी वस्ती, यानी दौलाब ड्रामे खां पोइ हिनखे एतिरी त शोहरत मिली वेंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं। यानी पोइ सिंध टीवी ते वेरन जी वस्ती ड्रामो हिकु नंबर अची सघे थो पोइ। ऐं दोस्तों ही बि दौलाब ड्रामे खे कट करे सघे थो, यानी दौलाब ड्रामे खां वधण में मथे थी सघे थो। ऐं दोस्तों केटीएन टीवी ते बि हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे, उनजो नालो आहे पापनगर। उन में अब्बास गुलोठाणी जो मेन किरदारु आहे ऐं पापनगर बि सुठो ड्रामो आहे। उहो केटीएन टीवी खे एतिरी त शोहरत ॾींदी, यानी पापनगर ड्रामो जेको आहे उहो केटीएन टीवी खे काफ़ी शोहरत ॾेई सघे थो। यानी पापनगर जेको आहे वेरन जी वस्ती जे बराबरि बीह सघे थो ऐं दौलाब ड्रामे खे ही ॿई ड्रामा कट बि करे सघनि था। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।